अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 जुलाई ऐं टाइम मूंखे कोई ॿुधाईंदो ॿारहं 12:15 खां थोरो मथे ई थी वियो आहे। मींहुं वसी रहियो आहे हिन महिल। असांजे घर में भाॼी भुती कुझु कोन्हे। हे बारिश जी हालत ॾिसो तव्हां ऐं असां वञूं था हिन टायर्स ॾिसो हवा पूरी अथनि। टायर्स में हवा पूरी आहे। हाँ पूरी आहे। हेॾां त पूरी आहे, परे पासे ई तोखे ख़बर। अलाह साईं सॼो फ़ोन बि आलू थी वियो। सो हे आहे सूरत हाल। असां चारई ॼणा असां चारई माना तारिक, सुराण, हेलो सुराण, हेलो हेलो आसफा, ठीकु आहे तारिक। हाँ जी 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 मुझे किधर बिजी हो या सॉरी। अच्छा ठीकु आहे। सो असांजे घर में भाॼी कोन्हे, न टमाटर न बसर, ऐं भाॼी वारा अचनि ई कोन था, त हाणे जेको बि पचाइणो उहो कीअं पचंदो। सो असां बसि ट्राई था कयूं त अगरि किथे वेझो खां भाॼी मिली वञे त असां कुझु वठी अचूं। सो मां सोचियो सुबुह खां मूड मुंहिंजो न हुयो सफ़ा व्लॉग ठाहिण जो, छो त आख़िर मींहुं थो वसे, कुझु करे नथा सघूं, घर में पचाइण लाइ पूरो न आहे, त मां व्लॉग छाजो ठाहियां आख़िर। सो हाणे ॿाहिरि था वञो त मां सोचियो त तव्हां सां व्लॉग बि शेयर कजे ऐं तव्हां सूरत हाल ॾिसी सघो था जुड़िजी। मींहुं वसे थो। हाँ 12 थी। हा 12 थिया आहिनि, पर लॻे थो या त सांझी आहे या फजर आहे, टाइम अहिड़ो आहे। सो हे नज़ारा आहिनि। हेतिरो हेतिरो पाणी अचे बीहे थो असांजे घिटनि में। ज़ाहिर आहे कंटिन्यू मींहुं थो वसे, पर पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहो पाणी बि निकिरी वेंदो आहे। बारिश जारी आहे। सो असांजो सफ़र बि जारी आहे। हाणे ॾिसूं त छा था वठूं। असां जीअं ई पंहिंजे कॉलोनी खां ॿाहिरि निकितासीं त असांजी कॉलोनी जा ई जेके हिन खुलियल हुया दुकान कुझु, पर मुंहिंजी तौबा हालत हुई। हे बसर 90 रुपए किलो बसर मिलिया। पटाटा वरितमि 80 रुपए किलो। टमाटरनि जी तव्हां सूरत हाल ॾिसो त टमाटा पिया मिलनि 400 रुपया किलो। सो मां अधु किलो वरिता सिर्फ़ु फ़िलहालु, त मतां क़ीमतूं कॾहिं घटि थियनि त पोइ ॿिया वठी ईंदमि। सो बहरहाल ऐं सावा धाणा उफ़, जेका असां 10 रुपए जी ऐं 20 रुपए जी हिकिड़ी धाणनि जी वेड़ी वठंदा आहियूं, हिकिड़ो नंढो बंच, उहो 100 रुपए जो पियो मिले, मां न वरितो। ऐं चिकन वठी आयमि हे, छो त सभु दुकान गॾु ई आहिनि। ऐं भाॼी एॾी महांगी हुई जो मां सिर्फ़ु बेसिक जेके भाॼियूं असांजी खुटियूं, मां सिर्फ़ु उहे वठी आहियां। उन खां अॻियां जी मूंखे हिमत न पई थिए वठण जी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रुॻो पैसो लुटाइण लाइ त कोन्हे न। 2 ॾींहं वेट कंदासीं, 2 ॾींहं 3 ॾींहं हिन मां गुज़ारो थी वेंदो। उन खां पोइ ॾिसंदासीं मतां कुझु क़ीमतुनि ते फ़र्क़ु पइजी वञे। सो इहा हुई शॉपिंग। ऐं हाणे जेको आहे वापसि मां फ़ोन रखंदमि चार्ज ते ऐं चिकन साफ़ु कंदमि, इन जा हिसा ठाहे रखां। सो बसि अलाह भली कंदो, कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु थी वियो। अटो, चांवर, दालियूं, बेसण, मैदो, मसाला, इहे सभु त हूंदा आहिनि असांखे फुल टाइम। सब्ज़ी अहिड़ी शइ आहे जेका असां पूरे वक़्त लाइ वठी नथा रखी सघूं। बिजली जा हाल इहे आहिनि जो वञे थी त अलाए केॾा कलाक ग़ाइब थी वञे। असां उहो बि रिस्क नथो खणी सघिजे त एॾियूं सारियूं शयूं वठी फ्रीज़ कजनि। सो बहरहाल इहो सिलसिलो आहे। लंच असांजो तयारु आहे ऐं मां पचायो आहे मज़ेदार असांजो सिंधी चिकन पुलाव। इहा रेसिपी तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदी अगरि केरु ॾिसणु चाहे त, छो त टमाटर न हुया, चिकन न हुयो, सभु शयूं अची वियूं त खाधो जेको आहे तयारु आहे। सो मां हाणे मुंहिंजी आई आहियां, छा उन्हनि खे दम ॾेई मां वेंदमि नमाज़ पढ़णु ऐं बाक़ी सभु ॿार कंदा लंच। माशाल्लाह ज़बरदस्त। हिन महिल 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते राति जी मानीअ जी थिए थी तयारी। राति जो मां पचाईंदमि पटाटनि जा पराठा। सो सुराण पटाटा हिन में हाणे बॉइल करे ऐं कढिया आहिनि। ऐं हिते जेको आहे सावा मिर्च, बसर ऐं लीमा कटिया अथई ऐं पटाटा छिलजी रहिया आहिनि। त इहो असांजो पटाटनि जे पराठनि जो डिनर आहे। ऐं मां जेको आहे कुझु हिते कमु थी कयां। ही आहिनि पथर। कल्ह मां हे पेंट कया, अञा ताईं हिते आहिनि, छो त हिन में मूंखे लॻे थो त कुझु कमी आहे, त मां हिननि में कुझु कंदमि। सो खयां न आहिनि, हिते ई पिया आहिनि। ऐं हे 3 रेड पेंट थियल हुया, ॻाढ़ो रंग कंहिं महिल इलाही सारो बचियो हो यकीननि, त मां हे रेड कलर जा पेंट करे छॾिया। सो हिननि जो मां कुझु ठाहियां थी ऐं हिते मां ही कुझु शयूं कढी रखियूं आहिनि पेंटिंग जो, हे ब्रश ऐं पेंट ऐं ग्लू। त फाइनल करे मां तव्हांखे ॾेखारींदमि त मां हिन मां छा ठाहियो आहे, छो त हे बेस त हिन जी पेंट थियल आहे। सिंपल आम पथर आहिनि ऐं जिनजी मां बेस एक्रिलिक रेड कलर सां करे छॾी आहे इलाही पहिरियों खां ई। छो त जॾहिं बि मां जीअं पहिरियों बि चयो हे ग्रीन बचो हो कंहिं शइ ते जे लाइ ठाहियो हुअमि, त हिननि 2 ते अची वियो पूरो। हे वाइट त डेकोरेट थियल हुया आर जे पीसिस सां, तो आर जा पीसिस मां हिननि तां लाहे छॾिया त ऑलरेडी वाइट पेंट थियल हुया।
त उन्हनि खे मां ईअं थोरो घणो डिज़ाइन करे छॾियो मथां। सो हाणे फाइनल कयां थी हिननि खे ऐं पोइ तव्हां सां शेयर थी कयां। मां हिननि खे जेको आहे न थोरो ब्राइट कयो आहे, थुल्हो कयो आहे बल्कि मार्कर सां वर्ड्स खे हिते बि, ऐं हिन में मां 2 माखीअ जूं मखियूं ॿियूं बि ठाहियूं आहिनि, छो त हिकिड़े सां जेको बिल्कुलु इहो लॻे पियो त ख़ाली ख़ाली आहे। ऐं ॿियनि में बि अञा थोरो घणो चेंजिस कंदमि, जीअं हिते मां कुझु ग्रीन ठाहिणु चाहियां थी। बहरहाल हिते मां ब्लैक सां पेंट करे वरितो, ब्लैक एक्रेलिक पेंट सां पेंट करे वरितो। उन खां पोइ मां इहे कढियूं आहिनि विगली आइज़ 3 पेयर्स, ऐं जीअं त इहे रेड सां हुयो ठहियलु, त मां हाणे हिन जे मथां जेके 2 अखियूं हणी हिननि खे कयां थी लेडी बग। ठीकु आहे। सो लेडी बग जी मुंहिंजी स्टोन पेंटिंग जी मुंहिंजी पूरी प्ले लिस्ट अथव, अगरि केर बि ॾिसणु चाहे त लेडी बग्स पेंट करणु मां पहिरियों सेखारिया आहिनि, पर उहे ॾाढा नंढड़ी साइज़ में आहिनि, जेके ॿाहिरि मुंहिंजे प्लांट्स वटि पिया आहिनि। ऐं हे बि मुंहिंजे प्लांट्स जे ई भरिसां ई रखिबा यकीननि, छो त हीअ शइ अहिड़ी आहे जेका प्लांट्स जे भरिसां ई डेकोरेट थींदी। सो थोरा थोरा अञा आला आहिनि, 80-90% सुकी विया आहिनि, 100% न सुकिया आहिनि। त हीअ मां उहे पत्थर जिन खे रेड कलर जो मां पेंट कयो हो, उन्हनि खे मां ब्लैक जी डिटेलिंग करे उन्हनि जे मथां ऐं इहे विगली आइज़ हणी लेडी बग्स कंप्लीट कया आहिनि। सो इहो ज़रूरी करिणो मूंखे, अलाए कॾहिं खां इहे पत्थर पिया, बसि हर कम जो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे त थी न पिया थियनि। सो फाइनली थी विया आहिनि। ऐं हीअ अखियूं तव्हांखे यादि हूंदियूं जहिड़ी मुंहिंजी लॉटरी निकिती हुई, हालांकि मूं नंढड़ी साइज़ में इलाही कलेक्शन आहे, पर वॾी साइज़ में बीड्स जी जेका मुंहिंजी पेटी भरियल आहे उन सां गॾु इहे बीड्स में हुयूं पियल। सो बहरहाल ऐं इहे बि मां हाणे ॾिसां थी त हाणे थोरा वधीक प्यारा था लॻनि। सो ॿियनि खे बि कुझु न कुझु चेंज करिणो आहे, हुन में थोरी डिटेलिंग ऐड करणी आहे। चेंज त हाणे छा थींदो, त उन खां पोइ तव्हां सां वरी शेयर कंदमि जॾहिं बि हिननि खे मां बहितर शक्ल ॾेई सघियमि। सांझे जी निमाज़ खां पोइ मां किचन में अची वियमि ऐं मां इहे पराठनि जा पेड़ा ठाहिया आहिनि, 4 फैमिली मेंबर ऐं 4 पराठा। ऐं पटाटनि जे पराठनि जी रेसिपी वीडियो मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। मसालो पंहिंजी मर्ज़ीअ जो ठाहे थो सघिजे, लूणु मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ सां घटि वधि करे थो सघिजे, पर जेको मुंहिंजी पचाइण जी टेक्निक आहे न, इन पराठे खे रोल करण जी, फोल्ड करण जी, त उहा ॾाढी स्पेशल आहे। उहो तमामु ज़बरदस्त आहे, अगरि केरु बि ॾिसणु चाहे त ॾिसे। ऐं हिते देसी घी बि रखियो आहे। 2 पराठा देसी घी में पचंदा, 2 पराठा ऑयल में पचंदा, छो त ॿिनि माण्हुनि खे देसी घी पसंदि न आहे। सो इन करे मां हिननि खे रखियो बि अलॻि अलॻि आहे, त जीअं विसरी न वञा। ऐं हाणे मां तव्हांखे हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि। मूंखे उमेदु आहे त अॼु जेको बि हुयो सॼे ॾींहं में मां तव्हां सां उहो शेयर कयो ऐं तव्हांखे यकीननि पसंदि ईंदो। कुझु बि चवणु चाहियो, का सजेशन, का सलाह, को कमु, कुझु बि घटि वधाई ॾिसो त बिल्कुलु मूंखे गाइड करे था सघो तव्हां। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। हिन महिल वरी असां वटि इंटरनेट बंदि थी वियो आहे, सो ख़बर न आहे त हे व्लॉग मां केॾी महिल शेयर कंदमि, केॾी महिल पोस्ट कंदमि। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।